हाणे रुकंदासीं मीरपुर माथिले जो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे नोटिस बावजूद हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल मुगवी बाज़ियाब न थी सघियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मुगवी उस्मान कोलाची जे बाज़ियाबी लाइ वारसन SSP ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। वारसन मुतालबो कयो आहे त उस्मान कोलाची खे बाज़ियाब कराए ॻणती ख़तमु कई वञे। अहम ख़बर आहे, मीरपुर माथिले मां केॾियूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे नोटिस बावजूदि हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल मुगवी बाज़ियाब न थी सघियो आहे। मुगवी उस्मान कोलाची जी बाज़ियाबी लाइ वारसन SSP ऑफिस आॾो धरणो हंयो आहे। वारसन मुतालबो कयो आहे त उस्मान कोलाची खे बाज़ियाब कराए ॻणती ख़तमु कई वञे। आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मुफ्ती उस्मान कोलाची जी बाज़ियाबी लाइ वारसन जो SSP ऑफिस अॻियां एहतजाज कयो वियो आहे। उस्मान कोलाची खे बाज़ियाब कराए ॻणती ख़तमु कई वञे। मीरपुर माथिले मां खे ॿुधायूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे नोटिस बावजूदि हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल मुगवी बाज़ियाब न थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिलो मां लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, अपडेट कजो। जी बिल्कुल, सरहद थाणे जी हद मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल उस्मान कोलाची जी बाज़ियाबी जे लाइ कोलाची बिरादरी मुख्तार कोलाची जी अॻवानी में सवे कोलाची आहिनि जिन SSP ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। इन मुगवी जी बाज़ियाबी जे लाइ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह में नोटिस वरितो, उन बावजूद मुगवी बाज़ियाब न थी सघियो। ऐं ॿिए पासे जेका ॼाण मिली आहे त वॾे वज़ीर जे नोटिस बाद घोटकी पुलिस अंदर सुंदराणी वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो हो, पर जेके ॼाण मिली आहे त कुझु माण्हू हुतां गिरफ़्तार थियल आहिनि, पर मुगवी अञा सूदो बाज़ियाब न थी सघियो। उन्हनि जा वारिस सरापा एहतजाज ॿिणियल ॾींहुं उन्हनि वरी हिकु दफ़ो ॿीहर IG सिंध ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां अपील कई आहे त असांजी मुगवी बाज़ियाब कराए वञे, जेका घरनि में बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। ख़ासि तौर ते घोटकी ज़िले अंदरि जेके अगवा वारो सिलसिलो आहे उहो घटिजण बदिरां ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। हिकु मुगवी आज़ाद थी वापसि अचनि था पिया, अगवा थियनि था पिया, पर अहिड़ी तरह ही मुगवी उस्मान कोलाची आहे सरहद थाणे जी हद मां जिते जानपुर मां रात जो पाणी ते वेलो उतां ई अगवा थियो आहे। हिन वक़्तु अञा सूदो मुगवी बाज़ियाब न थी सघियो। उस्मान कोलाची जे मां अब्दुल करीम जेको आहे उहो कोलाची उहो ई मुबैना तौर ते अगवा थियल आहे। ही कोलाची बिरादरी जा सवे माण्हू आहिनि जेके SSP ऑफिस अॻियां सरापा एहतजाज ॿिणियल ॾींहुं निकिरण उस में। ठीकु आहे लतीफ़, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण लाइ।